ॿुधार बदतमीज़ी ने तो सा छोड़न सा ॿुधार मां तव्हां ॾे ताईं आयो आहियां जेकॾहिं अव्हां मूंखे सज़ा ॾींदव ज़रूरु आउं क़बूल छो जो आउं ग़रीब आहियां हा जेकॾहिं अव्हां इंसाफ़ न कंदव त इंसाफ़ जा दर घणा ई खुलियल आहिनि ॿुधार अर्ज़ु आहे जेको अव्हां सां जवाबु ॿुधार ज़रूरु आउं वेंदुसि लेकिन ॻाल्हि जो मक़सदु इहो ई आहे त मूंखे इंसाफ़ खपे साहब असांजी गुराट में ई ख़तम कयो आहे ॿुधार इहो तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे जेकॾहिं हिन ग़रीब जो इंसाफ़ हिन दुनिया में न थींदो त छा उहो जी सघंदो मरी वेंदो मरी हा बिल्कुलु मरी वेंदो लेकिन हुनजो ज़मीर कॾहिं न मरंदो हल हल त हल ॿुधार ज़रूरु मां हितां वेंदुसि पर इहो तोखे ज़रूरु ॿुधायां थो त हिन दुनिया में अहिड़ो शख़्स बि ईंदो जेको इंसाफ़ जी वाट वठी ऐं इंसाफ़ कराईंदो ज़रूरु अव्हां खे सज़ा बि ॾियारींदो अहिड़ा घणा असां वटि अची विया हल हली बस अरे यार ॿुधार इहो शर्त मुंहिंजो यादि रखी छॾिजांइ जेकॾहिं तूं मूंखे धिको ॾिनो आहे हिकिड़ो त हिन हिक धिके जे बदिले ज़रूरु तोखे 10 धिका मिलंदा याली मदद मोकिलणी नाहे हल 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 मानी पचाए